साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह ऐं ॿिए कंहिं मुल्क जे बादशाह जी धीअ शहज़ादी जो हिनीअ बादशाह वटि नियापो आयो त बादशाह तव्हांजी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजो मुल्क ख़तरे में आहे। तव्हां मां को अचे, तव्हांजो शहज़ादो हुजे त उहो अचे या तव्हां पाण अचो त जीअं असांजी मदद थिए। हाणे बादशाह त कमकारनि में बिज़ी हुजे। बादशाह चयो पंहिंजे पुटु शहज़ादे खे त तूं वञ ऐं वज़ीर बि तोसां गॾु हले थो। वञो फलाणे हंधि बादशाह आहे, उनजी धीअ शहज़ादी नियापो कयो आहे त हुनखे मदद जी ज़रूरत आहे ऐं तूं ऐं वज़ीर ॿई वञो। आउं हिते जे कमकारनि में लोहो आहियां, वांदो कोन आहियां। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो संदसि पीउ बादशाह खे, त बादशाह खे चवणु लॻो त बाबा साईं ठीकु आहे, जेको तव्हांजो हुकुम, आउं वञा थो उन मुल्क जी शहज़ादी वटि ऐं उतां थियो थो अचां ऐं वज़ीर बि गॾु वठियो थो वञा। त बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु शहज़ादे खे त भले ठीकु आहे, तव्हां भले वञो। हाणे शहज़ादो पंहिंजे वज़ीर खे वठंदे ई चढ़ियो घोड़नि ते ऐं हाणे निकितो इन सफ़र ते। हाणे ॿई ॼणा घोड़े ते चढ़ियो ऐं हिकिड़े ते शहज़ादो हुजे, हिकिड़े ते वज़ीर हुजे। हाणे अचनि पिया, कई झर झंग, कई ॻोठ लताड़ींदा, उतां गुज़र सफ़र कंदे कंदे, खाईंदे पीअंदे, खाधे पीते जो सामान गॾु साण इन्हनि खयो। हाणे अचनि पिया त नेठि हणंदे 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 नेठि अची उन शहज़ादी जे मुल्क वटि अची वेझो पुॻा। हाणे उन शहज़ादी जो मुल्क तमामु वॾो हुजे, ॻोठ वग़ैरह तमामु जाम हुजे। हाणे उन शहज़ादे जो ऐं उन वज़ीर जो उन शहज़ादी जे मुल्क वटां गुज़र थियो ऐं उन ॻोठ वटां हिननि जो गुज़र थियो। त हाणे शहज़ादे जॾहिं ॻोठ खे ॾिठो त ॻोठ सफ़ा वीरान लॻो पियो हुजे, सफ़ा सुनसान लॻी पई हुजे, ॿियो मिड़ी ख़ैर सफ़ा तबाही थी पई हुजे। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर, ही ॻोठ सफ़ा सुञ लॻो पियो आहे, का शइ हिते कोन्हे ऐं माण्हू वग़ैरह अबरा सबरा हलनि पिया। हिते त औरत ज़ात जो को नालो ई कोन्हे, मसलन त का छोकिरी वग़ैरह, का नौजवान औरत वग़ैरह, का अधरोट का आहे कोन। हिते अबरियूं सभरियूं को मिड़ी पोड़ियूं मायूं पियूं ॾिसिजनि, ॿियो मिड़ी मर्द पिया ॾिसिजनि। ॻोठ में उहा ख़ुशी, उहा लहर, उहा रौनक का बि कोन्हे, सफ़ा वीरान लॻो पियो आहे, सुनसान लॻी पई। आख़िर मसइलो छा आहे? वज़ीर बि चवणु लॻो शहज़ादे खे त बिल्कुलु शहज़ादा साहिबु, जेको तव्हां ॾिसो पिया उहो आउं बि ॾिसां पियो। आउं बि हैरत में आहियां त हिन ॻोठ में का रौनक कुझु बि कोन्हे, सफ़ा ईअं सुनसान लॻो पियो आहे, ख़बर कोन्हे छा मसइलो आहे। हाणे नेठि हणंदा हणंदा नेठि उतां हुननि जो गुज़र थियो। ईअं उन अचरज में हुजनि, उन हैरत अंगेज़ में हुजनि त आख़िर मसइलो इन ॻोठ तां छा आहे। हाणे सॼो ॻोठ ईअं वीरान ऐं बयाबान लॻो पियो हुजे, न का औरत माई, का छोकिरी, सिर्फ़ु को चंद चंद पोड़ियूं, किथे को क़िस्मती, को हे मर्द माण्हू, ॿियो मिड़ी ख़ैर को ॻोठ में सफ़ा माना सुञ लॻी पई हुजे। हाणे नेठि हणंदे हणंदे अची उन शहज़ादी जे मुल्क ते अची पुॻा, उन महल ते पुॻा। त हाणे ॿाहिरां सिपाहियुनि वग़ैरह ॾिठो त शहज़ादो आयो आहे, गॾु वज़ीर बि आयो आहे। त हाणे नेठि सिपाही उन शहज़ादे खे, उन वज़ीर खे वठी सिधो महल में आया। हाणे हिते शहज़ादो मिलियो शहज़ादी सां। शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे, सुठी सुहिणी हुजे। शहज़ादो ॾिसण सां ई हुन ते आशिक़ थी पियो ऐं उनखे दिली दिलि में चाहणु लॻो। ऐं दिली दिलि में शहज़ादो चवणु लॻो, शहज़ादी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत, जे अगरि मूंसां शादी करे त आऊं शादी कंदसि, वाह जो कमु थी वेंदो। पर हाणे पुछां त सही भला आख़िर शहज़ादी घुरायो कहिड़े कम लाइ आहे, छला घुरायो आहे। त हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी शहज़ादे खे त ख़ैरनि जो तव्हां पुॼी विया, सफ़रु तव्हांजो कीअं रहियो? त शहज़ादो चवणु लॻो त सफ़रु बिल्कुलु ख़ैर सां गुज़री वियो, ख़ैर सां सफ़रु करे अची तव्हां ताईं पुॻासीं। तव्हांजो नियापो, तव्हांजो पैगाम असांखे मिलियो ऐं तव्हांखे का मदद जी ज़रूरत हुई ऐं तंहिंजे करे आऊं ऐं मुंहिंजो वज़ीर तो वटि अची पुॻा आहियूं। त हिते शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु हिकिड़ो मसइलो आहे, तंहिंजे करे मूं तोखे हिते घुरायो आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मूंखे ॿुधायो आख़िर कहिड़ो मसइलो आहे ऐं तव्हांजो पीउ ॾिसण में कोन थो अचे। शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त तव्हांजो पीउ बादशाह ॾिसण में कोन थो अचे। त हिते शहज़ादी चवणु लॻी त बसि मुंहिंजो पीउ हाणे हिन दुनिया में नाहे रहियो ऐं उहो मरी चुको आहे। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी जी त हैरान थी वियो, चवणु लॻो त शहज़ादी इहो वरी कीअं, छा थियो तव्हांजे पीउ खे? त हाणे त शहज़ादी चवणु लॻी शहज़ादे खे त इहा ॻाल्हि न पुछो त छा थियो आहे। त
त हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त भला ॿियो मिड़ी ख़ैरु आहे, हींअर आऊं अव्हां जे मुल्क में जीअं दाख़िल थियुसि अव्हां जा ॻोठ वग़ैरह मूं ॾिठा आहिनि, सफ़ा वीरान लॻा पिया आहिनि, सुनसान लॻा पिया आहिनि। को ॿ टे पोड़ियूं क़िस्मती को ईअं हलनि फिरनि पियूं, को मर्द माण्हू आहिनि ऐं उन में का औरत वग़ैरह आहे कोन, का छोकिरी वग़ैरह नौजवान आहे कोन, ऐं सफ़ा बयाबान लॻो पियो आहे, का उहा रौनक वारे ॻोठ में आहे कोन। तव्हांजी बादशाही खे छा थियो आहे, तव्हांजी बादशाही जा माण्हू सफ़ा ईअं आहिनि छो? त हिते शहज़ादी चवणु लॻी त बसि इहो ई मसइलो आहे, तंहिंजे करे मूं तोखे घुरायो आहे। त शहज़ादो चवणु लॻो त इहो मसइलो आहे, मूंखे घुरायो आहे, भला हाणे ॿुधा त आख़िर मसइलो छा आहे? त हिते शहज़ादी चवणु लॻी त मसइलो इहो आहे त हिकिड़ो देव अची हिरियो आहे, ख़बर न आहे किथे वेठो आहे, जंहिंजो न अतो न पतो, ऐं उहो देव अची हिरियो आहे मुंहिंजी बादशाही में ऐं हिते तबाही करे छॾी आहे मुंहिंजे ॻोठ जी। ऐं उन्हीअ देव सां विढ़ण जे लाइ मुंहिंजो पीउ बादशाह उहो बि मारिजी वियो आहे। हाणे उहो देव छा थो करे, असांजे ॻोठ जा जेके बि माण्हू आहिनि, असांजा जेके बि ॻोठ आहिनि, उन्हनि में जेका बि औरत ॾिसे थो उन औरत खे खणियो वञे, पोड़ियुनि खे नथो खणे, मर्दनि खे नथो खणे, जेका बि औरत या का छोकिरी नौजवान ॾिसे थो त उनखे गॾु पाण सां खणियो वञे, रोज़ या ॿिए ॾींहुं या टे ॾींहं अचे थो ऐं उन्हीअ छोकिरी खे या कंहिं औरत खे खणियो वञे पाण सां गॾु। ऐं इन हिसाब सां मुंहिंजे पीउ हुन देव सां कई जंग, पर देव त देव ऐं मुंहिंजो पीउ मारिजी वियो। हाणे आऊं महल खां ॿाहिरि नथी निकिरी सघां, छो त आऊं बि हिकु छोकिरी हिकु औरत आहियां, किथे मथां मूंखे देव खणी वञे, तंहिंजे करे मदद जी ज़रूरत पहुची वई। तंहिंजे करे तव्हां नियापो ऐं तव्हां पैगाम मोकिलियो, हाणे तव्हां ई का मदद करियो। शहज़ादे जॾहिं देव जी ॻाल्हि ॿुधी चवणु लॻो त वञ भणा, अहिड़ो देव जेको रुॻो औरतूं खणे पियो, आख़िर छा मक़सदु आहे इन देव जो जेको औरतूं पियो खणे ऐं अव्हां जे ॻोठ खे, अव्हां जी बादशाही खे सफ़ा वीरान बणाए छॾियो आहे। त शहज़ादी चवणु लॻी त हाणे इहो मसइलो आहे, जे अगरि तूं इहो हल करीं त तुंहिंजियूं महिरबानियूं, तोखे मूं हिते घुरायो इन कम जे लाइ, इन मसइले जे लाइ, इन मसइले जो हल कढी ॾियो। त हाणे शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे, अॼोकी राति तुंहिंजो महिमान आहियां, हिते रहां थो ऐं सुबुह जो निकिरंदे इन देव जी तलाश में। सो नेठि उहा शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। शहज़ादो हिकिड़ी राति उन शहज़ादी वटि रहियो। सो शहज़ादी ख़िदमत चाकरी उन शहज़ादे जी जाम कई, वज़ीर जी बि कई। हाणे ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे उन शहज़ादी खां शहज़ादो ऐं वज़ीर मोकिलाए ऐं थिया रवाना उन देव जे ॻोल्हा में। हाणे देव जी तलाश में निकितो शहज़ादो ऐं वज़ीर ॿई आया। हाणे हणंदा हणंदा अचनि पिया त हाणे शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर, हाणे इहो देव पाण खे किथे मिलंदो, हीउ देव त सफ़ा तबाही करे छॾी आहे। हाणे शहज़ादी पाण खे चयो त हाणे इहो कमु पाण खे करिणो आहे। त हाणे हिते वज़ीर चवणु लॻो उन संदुसि शहज़ादे खे, शहज़ादा साहिबु हाणे इहो देव त पाण खे ॻोल्हणो पवंदो, इहो देव त औरतूं खणे पियो वञे। सो हाणे नेठि निकिता हणंदा हणंदा हणंदा, हाणे देव ख़बर न आहे किथे। सो नेठि हणंदा हणंदा हिकिड़े अहिड़े इलाइक़े में अची पुॻा त हाणे शहज़ादो ॾिसे त उते हिकिड़ो बांज़ वेठो हुजे, तमामु वॾो बांज़, तमामु वॾो हुजे। शहज़ादे ॾिठो त हीअ बांज़ हिते वेठो आहे, ख़बर न आहे हिन बांज़ खे छा थियो आहे, जो पाण खे ॾिसी उॾरे बि कोन थो, पाण खां ख़ौफ़ ऐं डपु बि नथो करे, ऐं हिते ई वेठो आहे। हिनजी अखियुनि मञा ॻोढ़ा ज़ारो ज़ार वहनि पिया, आख़िर छा मसइलो आहे? त हाणे शहज़ादो ऐं वज़ीर ॿई आया उन बांज़ वटि। बांज़ खे शहज़ादो चवणु लॻो त ॾे ख़बर, तोसां ख़ैर त आहे, तोसां को मसइलो आहे? त हाणे बांज़ त ईअं ई वेठो हुजे उते। सो हिते बांज़ ॻाल्हाइणु लॻो त शहज़ादो चवणु लॻो त हीउ बांज़ ॻाल्हाए पियो। त हिते बांज़ चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु बिल्कुलु आऊं बांज़ न आहियां, आऊं हिकु फ़क़ीर आहियां, तमामु पोतल फ़क़ीर आहियां, ऐं बसि मूंखे कंहिं बांज़ बणाए छॾियो, तंहिंजे करे हिते ई वेठो आहियां। इन आस इन उमेद में वेठो आहियां त को ईंदो जेको मुंहिंजी मदद कंदो। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन बांज़ खे त असीं पाण देव जी तलाश में निकिता आहियूं ऐं तूं असांखां मदद घुरीं थो, पर हाणे हिकिड़ो मसइलो असांखां अॻे हल कोन थियो आहे, वरी तव्हांजो मसइलो। सो बांज़ चवणु लॻो उन शहज़ादे खे त इहो ई देव वारो मसइलो, इहो ई देव जंहिं मूंखे बांज़ बणायो, तमामु ख़तरनाक देव आहे। सो मूंखे बांज़ बणाए छॾियो। त हिते शहज़ादो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो बांज़ खे, उन फ़क़ीर खे चवणु लॻो फ़क़ीर त हाणे बांज़
सो चवणु लॻो शहज़ादो उन बांस खे त ॾे ख़बर तोखे देव बांस छो बणायो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त हाणे आऊं हिकु तमामु पोतल फ़क़ीर हुअसि जो मूं हुन देव ते हमला वग़ैरह कया ॻोठ जूं मायूं औरतूं खणियो वेंदो, तंहिंजे करे हुन सम्झो त हिन फ़क़ीर मञा मूंखे ख़तरो आहे, तंहिंजे करे हुन मूंखे बांस बणाए छॾियो। हाणे आउं लाचार बेवस थी बांस थियो आहियां। त हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ तूं फ़क़ीर आहीं, तो में एॾी करामत कोन्हे जो पंहिंजो पाण खे वरी वापसी असुली रूप में इंसान थी वञी। सो बांस चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर आऊं ईअं हाणे नथो करे सघां, छो त हाणे आउं बांस थी वियो आहियां, उहा मूं में ताक़त नाहे रही। सो हाणे हिते चवणु लॻो शहज़ादो त पोइ भला हाणे छा कजे, हाणे को ॾस पतो ॾे त जीअं तुंहिंजी बि जान छुटे ऐं देव जो बि को अतो पतो हुजनी त मूंखे ॿुधा। सो हाणे हिते उहो बांस चवणु लॻो, फ़क़ीर बांस चवणु लॻो त बिल्कुलु अतो पतो तोखे आउं ॾियां थो। हाणे हल तूं फ़िलाणे हंधि तोखे वठियो थो हलां, उते हिकु जादुई लठ पई अथई, उते हिकु जादुई लठ पई आहे, उहा तूं जादुई लठ खणिजां ऐं मूंखे सही कजां। उन जादुई लठ सां तूं मूंखे सही कजां, पंहिंजे असुली रूप में अची वेंदसि। त हाणे त शहज़ादो चवणु लॻो उन फ़क़ीर बांस खे त ॾे ख़बर, उहा जादुई लठ आऊं खणी तोखे हणंदसि, तूं सही थींदे, पोइ इहो कमु तूं ई करे सघे थी। त हिते बांस फ़क़ीर उहो चवणु लॻो त न आऊं नथो करे सघां, उहो सिर्फ़ु जादुई लठ इंसानु खणी ऐं उहो ई करे सघे थो, आऊं बांस आहियां नथो करे सघां। सो नेठि इन शहज़ादे चयो भले ठीकु आहे पाण हलूं था। सो बांस वठी आयो उन जॻह ते। हाणे शहज़ादे उहा लठ जादुई खईं ऐं उन जादुई लठ जे ज़रिए उन फ़क़ीर खे जेको आहे सो वापसी माना असुली रूप में आणे छॾी। हाणे बांस मञा वापसी फ़क़ीर थी हलियो। हाणे हिते चवणु लॻो शहज़ादो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर, हाणे तूं त सही थी वेले, तुंहिंजो इहो कमु कयोसीं, हाणे भला ॿुधा इन देव जो कीअं मुक़ाबिलो कजे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु मदद तुंहिंजी कबी। हाणे इहो देव आऊं बांस हुअसि, उन टाइम ते इहो देव मटंदो ईंदो वेंदो, आऊं इन जे पोयां वेंदो ईंदो हुअसि। हिन जी हिकिड़ी शइ फ़िलाणे हंधि पियल आहे, उते पाण खे हलणो पवंदो। उते हिकु कबूतर अथई, उन कबूतर में हिन देव जो अथई साह कब्ज़, माना साह पियल आहे, उन मंझि साह पियो आहे उन कबूतर मंझि। उहो फ़िलाणे हंधि ते अथई, उते वेंदो आहे देव, उन जी जांच वग़ैरह करणु अहिड़े हंधि पियल आहे, उहो पाण खे खणणो पवंदो, उन खां सवाइ देव जो ख़ात्मो न थींदो। त हिते शहज़ादो चवणु लॻो फ़क़ीर खे त पोइ वाजो कमु आहे, हल पोइ उते हलूं। सो नेठि शहज़ादो ऐं वज़ीर ऐं उहो फ़क़ीर आया उन जॻह ते, उतां उहो कबूतर खयूं, कबूतर बिल्कुलु हुजे, सो पिंजरे हिकिड़े में क़ैद हुजे, उन मंझि देव जो साह हुजे। सो नेठि उहो खयों उतां। हाणे खणी उन ॿाहिरि निकिता उन जॻह मञा ते। हिते शहज़ादो चवणु लॻो फ़क़ीर खे त हाणे ॿुधा त भला इहो देव किथे रहे थो। हाणे तूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे बांस हूंदे इन देव ते नज़रूं रखियूं हूंदई। त फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु आऊं बांस हुअसि ऐं नज़र रखियमि उन जॻह ते, तोखे वठियो थो हलां ऐं उते ई उन देव जो तूं कजां ख़ात्मो। त हिते शहज़ादो चवणु लॻो न फ़क़ीर खे त तव्हां जूं ॻाल्हियूं बिल्कुलु सही आहिनि, पर तोखे देव बांस करे ऐं पंहिंजो पाण खे सम्झ माना मौत आणियो। त फ़क़ीर चवणु लॻो त इहो वरी कीअं? त शहज़ादो चवणु लॻो त उहो वरी ईअं जो तोखे बांस बणाई ऐं तूं पंहिंजे दिमाग़ सां हुन जो पीछो कयई, तोखे ख़बर पइजी वई त देव जो साह किथे पियल आहे, माना पखी मेगड़े में पखी कहिड़े हंधि पियल आहे, सो तोखे ख़बर आहे ऐं तो बि देव जो ॾस पतो ॾेई, तूं तमामु होशियारु ऐं ज़हन वारो आहीं। त फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त तव्हांजूं महिरबानियूं जेको तव्हां मुंहिंजी हेॾी वाखाण कई। सो नेठि शहज़ादो वज़ीर ऐं फ़क़ीर उतां निकिता, हणंदे 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 कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻा जिथे देव रहंदो। देव जो आस्थानो तमामु देव जो वॾो वेड़ो हुजे, चौधारी कोट नल हुजे। सो हिते देव बि अंदरि वेठो हुजे ऐं उहे ॻोठ जूं मायूं, उहे औरतूं, सभु उहे छोकिरियूं उन देव जे कब्ज़े में हुजनि, उते ई हलनि पियूं फिरनि पियूं। बसि देव उन्हनि खे उते विहारियो वेठो हुजे, हलनि पियूं फिरनि पियूं। हाणे नेठि शहज़ादो वज़ीर ऐं फ़क़ीर बि अंदरि दाख़िल थिया। जॾहिं ॻोठ जी औरतुनि मायुनि छोकिरियुनि ॾिठो हिननि खे त हुननि जे चहिरनि ते रौनकूं ऐं ख़ुशियूं अची वियूं त को न को आयो आहे, मन असांखे हिन देव जे क़ैद मञा छॾाए। हाणे देव जॾहिं हिननि खे ॾिठो, सो देव चवणु लॻो त अमीं मुंहिंजे आस्थाने ते कीअं पुॻा आयो, अव्हां खे एॾी हिमत जो अमीं मुंहिंजे आस्थाने ते पुॻायो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो देव खे त हाणे तुंहिंजो खेल ख़तमु आहे,
हाणे तुंहिंजो अंत तमामु जल्दी आहे। पहिरीं मूंखे इहो ॿुधा त तूं हिन ॻोठ जी औरतुनि खे खणी पंहिंजे बचनि खां पंहिंजे मुड़ुसनि खां सो पंहिंजे मिटनि माइटनि खां जुदा करे हिते खणी आए हिते रखियो वेठो ऐं छाजे करे। त देव चवणु लॻो त मूंखे औरतुनि सां मोहबत ऐं तंहिंजे करे औरतुनि खे हिते आऊं खणी आयुसि। हाणे हीअ मुंहिंजे अॻियां हलनि पियूं फिरनि पियूं मूंखे तमामु वणनि थियूं ऐं सम्झ मुंहिंजी हीअ हिकु रांदि रूंद आहिनि, हलनि पियूं फिरनि पियूं, मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो तोखे त मज़ो पियो अचे, हीअ हलनि फिरनि पियूं, औरतूं तोखे वणनि थियूं, पर हिननि खां तो पुछा कई आहे केतिरो टाइम हिते क़ैद आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि बचनि पंहिंजे मुड़ुसनि पंहिंजे मिटनि माइटनि खां केतिरो परे आहिनि। सो देव चवणु लॻो त हलिया वञो न त हाणे अवी मरंदो मुंहिंजे हथां। सो हिते शहज़ादे उन महिल पिंजरे खे मथे कयो ऐं चवणु लॻो त हाणे ॾे ख़बर केरु मरंदो। त देव चवणु लॻो शहज़ादे खे त महिरबानी करे इहो पिंजरो मूंखे ॾे ऐं आऊं हिन औरतुनि मंझां हथु कढां थो ऐं आऊं हितां हमेशह जे लाइ हलियो थो वञां ऐं वरी हिन बादशाही में हिन ॻोठ में कॾहिं बि न ईंदसि। त हिते शहज़ादो चवणु लॻो त न, तूं हरगिज़ न सुधरंदे, तूं हितां त खणी हलियो वेंदे वाइदो करे, पर वरी ॿिए कंहिं हंधि वेंदे, वरी ॿिए कंहिं बादशाही में वेंदे, वरी उते उन ॻोठ जूं औरतूं ऐं मायूं वरी खणंदे, वरी हुननि जी ज़िंदगीअ तबाह ऐं बर्बादु कंदे, सो तोखे ईअं करणु न ॾींदसि। सो शहज़ादे छा कयो जो पिंजरो जो ढकु खोले ऐं उन मंझां इहो कबूतर कढंदे उनजी सिसी उते उते मरोड़े छॾी। जीअं सिसी उनजी मरणी त देव जी सिसी बि मरोड़जी वई। देव वञी पट ते किरियो ऐं देव ख़तमु थी वियो, मरी वियो। ऐं शहज़ादे उन सभिनी औरतुनि खे उतां आज़ादु करायो, आज़ादु कराए ऐं फ़क़ीर खां मोकिलाए। फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं। फ़क़ीर थियो पंहिंजे हंधि रवानो ऐं शहज़ादो वज़ीर उहे सभु औरतूं अची उन शहज़ादी जे मुल्क में अची पुगियूं उन ॻोठ मंझि। सो सभिनी पंहिंजे ॿारनि बचनि मुड़ुसनि मिटनि माइटनि सां वञी मिलियूं। त शहज़ादी बि एतिरे टाइम में पुॼी वई त शहज़ादी सोचियो त शहज़ादो हीउ कमु करे आयो। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त तूं बहादुर, तो तमामु नेकी वारो कमु कयो ऐं देव खां हीअ औरतूं छॾाए आए, तो तमामु नेकी वारो कमु कयो, तमामु भलो, तूं बहादुर आहीं। त हिते शहज़ादो चवणु लॻो ज़ालिम देव हो ऐं हिन औरतुनि खे क़ैद करे वेठो, सो तमामु ज़ालिम हो। सो ज़ालिम जो मौत थी वियो, मरी वियो, सुठो थियो। ऐं हीअ औरतूं वीचारियूं बेगुनाह उते क़ैद हुयूं, से हाणे आज़ादु थी वियूं ऐं देव बि ख़तमु थी वियो। त हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी तूं तमामु बहादुर ऐं छा तूं मूंसां शादी कंदे। हाणे शहज़ादे ते अहिड़ा ॾींहं पिए ॻोल्हिया। सो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु शादी करण जे लाइ तोसां तयारु आहियां। सो हिते शहज़ादी चवणु लॻी तूं मूंसां शादी कर, पोइ तूं रह मुंहिंजी बादशाही में ऐं हिते मूंसां गॾु रह, हीअ बादशाही पाण संभालियूं। त शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। शहज़ादे न्यापो ऐं पैगाम पंहिंजे वज़ीर सां मोकिलाए छॾियो पंहिंजे पीउ बादशाह ॾांहुं। त शहज़ादे ऐं शहज़ादी पाण में कई शादी। हाणे सुठे नमूने सां उहो शहज़ादो उहा शहज़ादी उहा बादशाही हलाइणु लॻा। देव बि ख़तमु थी वियो, देव बि मरी वियो ऐं उन ॻोठ जा माण्हू सुखिया ऐं सवला थी विया। उहे औरतूं वीचारियूं मस्तु जान छुटी उन देव मंझां। सो देव बि ख़तमु थी वियो ऐं वज़ीर बि वञी शहज़ादे जे पीउ बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। सो बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजो पुटु शहज़ादो तमामु भलो कमु कयो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।